بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على رسوله الكريم وآله الطيبين الطاهرين المعصومين أما بعد فقد قال سبحانه وتعالى في كتابه المجيد بسم الله الرحمن الرحيم मोहतरम नाज़रीन, जीअं त मुसीबत जनाब सैयदा में असांजी गुफ़्तगू हली रही हुई, जंहिंमें अॼु असां नाई नशस्त सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼु असां बयानु कंदासीं जनाब सैयदा जो बैतुल हुस्न। जनाब सैयदा पंहिंजे बाबा जी वफ़ात खां पोइ ऐं जेके मुसीबतूं जनाब सैयदा ते आयूं ऐं घराने ते आयूं, जनाब सैयदा जो हक़ गसब थियणु या अमीर मोमिन अलैहिस्सलाम जो हक़ गसब थियणु, इन्हनि मुसीबतनि खां पोइ जनाब सैयदा तमामु घणो रोईंदियूं हुयूं। एतिरे क़दुरु रोईंदियूं हुयूं जो हिकु मरतबा जॾहिं हज़रत अमीर मोमिन अलैहिस्सलाम घर मोटिया त मायूसी परेशानी जी हालत में मोटिया। जनाब सैयदा पुछार थी करे, या अली, छा अॼु को नओं ज़ुल्म थियो आहे? हज़रत अमीर मोमिन अलैहिस्सलाम फरमाइनि था, ज़हरा, मुस्लमाननि तुंहिंजे रोअण ते एतिराज़ कयो आहे। मुस्लमान चवनि था त ज़हरा खे चओ न रोए, असांजे आरामनि में ख़लल थो पए। सवाल इहो आहे त छा जनाब सैयदा एतिरो ॾाढियां रोईंदी हुई? कंहिं बुज़ुर्ग खां जॾहिं इहो सुवालु कयो वियो त मुस्लमाननि इहो एतिराज़ छो कयो, उन इहो जवाबु ॾिनो त इन करे जो जॾहिं जनाब सैयदा अगरचे आहिस्ता रोईंदी, घर में ई रोईंदी हुई, पर जॾहिं जनाब सैयदा रोईंदी हुई त मदीने जो दरो दीवार जनाब सैयदा सां रोईंदियूं हुयूं ऐं एतिरो क़दुरु जो ते बीठल मदीने जा जानवर गाह खाइण छॾे ॾींदा हुआ, नंढड़ा ॿारड़ा थञ छॾे ॾींदा हुआ जनाब सैयदा जो रोअण जे। ऐं जनाब सैयदा ॾाढे न रोई सघंदी हुई। छो जो जनाब सैयदा जो पासरेटियूं ऐं सीनो ज़ख़्मी हो। जंहिं शख़्स जो पासरेटियूं या सीनो ज़ख़्मी हूंदो, उन जो साह खणण बि तकलीफ़ दाह हूंदो आहे, उहो कॾहिं ॾाढे न रोई सघंदो। जॾहिं जनाब सैयदा जे रोअण ते एतिराज़ कयो मुस्लमाननि त हज़रत अमीर मोमिन अलैहिस्सलाम जन्नतुल बक़ी में जनाब सैयदा जे लाइ बैतुल हुस्न ठाहियो ऐं जनाब सैयदा रोज़ानो सुबुह जो हसनैन खे वठी उते वञी पंहिंजे बाबा खे ऐं पंहिंजे मथां थियल मसाइबनि खे रोईंदियूं हुयूं। पर मुस्लमाननि खां इहो बर्दाश्त न थियो। जॾहिं हिकु मरतबा जनाब सैयदा वई त उहो बैतुल हुस्न बि मुस्लमाननि किराए छॾियो हो, जो जनाब सैयदा जे रोअण ते गोया के उन्हनि पाबंदी हई। हिकु रवायत मुताबिक़ जनाब सैयदा जन्नतुल बक़ी में हिकु वण हेठां रोईंदियूं हुयूं, जेको वण मुस्लमाननि इन करे कटराए छॾियो जो जनाब सैयदा मथां उहो सायादार हो ऐं जनाब सैयदा उनजे साए में रोईंदी हुई। चवण जो मक़सदु इहो त मुस्लमाननि हर कोशिशि कई, जेको ज़ुल्म उन्हनि खां मुमकिन हो उहो उन्हनि कयो ऐं जनाब सैयदा जे रोअण ते एतिराज़नि खां पोइ गोया के उन्हनि जूं पाबंदियूं हलंदियूं रहियूं। एतिरे क़दुरु जो जनाब सैयदा हिन दुनिया तां हली वई, लेकिन मुस्लमाननि जा ज़ुल्म ख़तमु न थिया। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।